नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण खां ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट हाई स्कूल दारावाहण में 9 क्लास में शागिर्द 145, छोकिरियूं 23 ऐं 10 क्लास में शागिर्द 173 ऐं शागिर्दाणियूं 51 इम्तिहान में हिसो वठी रहियूं आहिनि ऐं उस्तादनि जी तमामु सुठी महिनत आहे, जंहिंजे करे शागिर्दनि बि कापी कल्चर खां पासो कयो। कापी ते तमामु सख़्ती आहे, जंहिंजे करे शागिर्दनि जो सुठो रिज़ल्ट आहे। मीर इमदाद तालपुर अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तइलीम बोर्ड ऑफ सखर जी टीम पिणु दारावाहण जे सेंटरनि जी वाखाण कई आहे ऐं सिक्योरिटी तमामु सख़्तु आहे। गेट ऐं क्लास जे ॿाहिरियां बि पुलिस जा जवान बीठल ऐं सिक्योरिटी तमामु सख़्तु आहे। असां मौजूदु आहियूं गवर्नमेंट हाई स्कूल दारावण में, जिते 9 ऐं 10 क्लास जा इम्तिहान हलनि पिया। अचो त उस्ताद ऐं हेड मास्टर सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं त उन्हनि खां वधीक पुछा कयूं त हिते सिक्योरिटी जे हवाले सां या हिते जेकी दाख़िला आहे प्राइवेट केतिरी आहे ऐं रेगुलर। असां वटि तमामु सुठो रुझान आहे ऐं असां वटि सुठी फर्स्ट गिरदाई आहे, जंहिंमें असां वटि ट्रिमो, अबियलो, ॻाढ़ो ॻोठ, कादिर बकिया, कुबा, मोहम्मद अली शाह ॻोठ, हेॾां खैरपुर डिस्ट्रिक्ट खां आबाद, लौंग फ़कीर खां बि ऐं जिसकानंद ॻोठ आहे, उतां खां बि छोकिरा हिते अची इम्तिहान था ॾियनि। तक़रीबन केतिरी लेंथ आहे हिन महिल, जेको हिते केतिरा ॿार हिन महिल इम्तिहान ॾियनि पिया? असां वटि 150 खनि ॿार थींदो 9th में ऐं 250 ॿार 10th में। हुनमें जेका गर्ल्स केतिरियूं आहिनि? हा, गर्ल्स 10th में 51 आहे ऐं 23 छोकिरियूं आहिनि असां वटि 9th में। तव्हां असांखे इहो ॿुधायो त हिते जेको आहे सो सिक्योरिटी हवाले सां तव्हांजा छा इंतज़ाम आहिनि? तव्हां पुलिस केतिरो जेको आहे सो तव्हां कोऑपरेट करे? पुलिस बिल्कुलु जेको आहे सो असां सही कोऑपरेशन करे थी, लेकिन त असां वटि ॿाहिरीं इंटरफेयर जेका आहे पब्लिक जी न आहे। पुलिस सिर्फ़ु असांजी गेट ते हूंदी आहे सिक्योरिटी संभालण लाइ ऐं तमामु जेको आहे सो बहितर तरीक़े सां असांजो इम्तिहान हले थो ऐं जेको आहे सो असां बिल्कुलु मुतमिन आहियूं। ये इनसा काफ़ी चेक का भी है। तव्हांजो छा ख़्यालु आहे हिते कीअं सिक्योरिटी आहे? हिते त बहितरीनु सिक्योरिटी आहे, तव्हां पाण बि ॾिठी आहे त असां लाइ को बि माण्हू अमन अमान जे हिसाब सां सफ़ा सिक्योरिटी ख़ैर कयो आहे। हिते अमन घणो आहे। असांजे स्कूल पहिरियों बि सुठो हलियो आहे, तव्हां पाण ॾिठो त को बि कापी जे कल्चर हिते त ॾिठो आहे ई। ॿाहिरियां माण्हू तक़रीबन ईंदा आहिनि साईं, उहे तंग कंदा आहिनि अची, उन्हनि जे हिसाब सां तव्हांखे कोई दरपेश मसइलो न भई असां कापी जे हिसाब सां? अलाह जो शुक्र आहे जो ॿाहिरां माण्हू बि हिते अमन अमान जो, छो जो त ॿाहिरि ॾिठो हूंदो त हिकु बि माण्हू नज़र न ईंदो हूंदो। ॿियनि सेंटरनि ते अञा थी सघे थो त अञा का गड़बड़ हुजे, पर असांजे इलाइक़े में ही पहिरियों सेंटर आहे। बोर्ड वारनि बि तस्लीम कयो आहे त माना हिते ॿाहिरियां माण्हू बिल्कुलु अमन अमान जे हिसाब सां न ईंदा आहिनि। असां पुलिस जे तरफ़ां सिक्योरिटी सख़्तु हूंदी आहे, ईंदा आहिनि त कानूनी कार्रवाई कई वेंदी आहे। बिल्कुलु सर, तव्हां स्कूल जो इंतज़ाम ॾिसी मां ॾाढो मुतासिर थियो आहियां। छोकिरा बि सुठा आहिनि, होशियारु आहिनि, पुरअमन तरीक़े सां हली रहियो आहे। इंतज़ाम ख़ासि करे ॾाढो सुठो आहे। पुलिस जो बि ताउन आहे, पुलिस बि ॾिठी आहे, गेट ते का इंटरफेरेंस न आहे ऐं सुठे तरीक़े सां आहे सेंटर हली रहियो आहे। वेरी मुतासिर, मां इम्प्रेस ॾाढो थियुमि। तव्हां हिन जो छा था सम्झो पिया त हितां जे उस्तादनि जी महिनत आहे या वालदेन जी महिनत आहे, या जेको आहे सो सम्झो था पिया त जेको आहे सो हिनखे जेका कापियूं ॿाहिरि अचनि पियूं चोर दरवाज़े सां, हिते जेको शइ न पई थिए? न यकीननि उस्तादनि जी महिनत आहे, इंतज़ाम सुठो आहे ऐं छोकिरा बि कोऑपरेटिव ॿाहिरों खां त मां नथो ॾिसां। यकीननि छोकिरनि महिनत कई आहे, तॾहिं इहे तरीक़े सां इम्तिहान ॾेई रहिया आहिनि ऐं उस्तादनि जी गाइड बि उन्हनि खे भली आहे, तंहिं करे हिते माने साफ़ तरीक़े सां सफ़ाई। उस्तादनि जा व्यूज़ ॿुधा ऐं सिक्योरिटी जे हवाले सां बि इंतज़ाम तमामु ज़बरदस्त कया विया आहिनि। रिपोर्टर अवामी न्यूज़ अब्दुल सत्तार मेहराणी सां गॾु कैमरामैन जावेद अमन। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।